अणोरी तलवार के मयान मां कढी करे हिया हवा में लहरायूं जोर सां। तवज्जो आहे तो उते हिकिड़ो फ़कीर बीठो हुयो। उन खां हज़रत सूर्य सरदार पुछियो त दे ख़बर तलवार छा थी चवे। हुन अर्ज़ कयो त क़िबला हुज़ूर जिन ॼाणीनि था त तलवार छा थी चवे। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह फरमायो तलवार चवे थी सजण ऐं साणे हो कंहिं अणा से विसरे। ॿ ॻाल्हियूं इन में सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह ताला अलैहि ॿ ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं त असांजी जंग हिकिड़ी सजण जे रज़ा जे लाइ आहे, ॿी साणीह जे लाइ, वतन अज़ीज़ जे लाइ। सुभान अल्लाह ज़ोर सां चओ। अॼुकल्ह जा जेकॾहिं वतन जे नाले वठण वारा हज़रत सूर्य बादशाह जी मोहब्बत जी ॻाल्हि कंदा आहिनि, उहे इहो कोन चवंदा आहिनि त को सूर्य बादशाह दीन जे लाइ विढ़ियो। पर यादि रखो हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो शेर पढ़ी करे दुनिया खे ॿुधाए छॾियो त असांजी जेका जंग आहे हिकिड़ी त मुहम्मद करीम जे दीन जे लाइ, ॿी हिन पाक वतन जे लाइ। पाण फरमायो सजण ऐं साणे कंहिं अणा से विसरे। को अहिड़ो अनासो हुजे जंहिंखे नक नासका हुजे ई न, उहो सजण खे बि विसारे वेहंदो आहे त साणीह खे न वतन अज़ीज़ खे बि विसारे वेहंदो। सजण ऐं साणीह कंहिं अणा से विसरे, हैफ़ तनी हो वतन जन विसारियो। पीर साईं सूर्य बादशाह शहीद रहमतुल्लाह ताला अलैहि जवानीअ में 34 सालनि जी जवानी आहे। उन्हीअ में पीर साईं सूर्य सरदार शहादत माणी आहे। उन टाइम ते अंग्रेज़नि जे तरफ़ां अलाए केतिरियूं आफरूं कयूं वयूं, आफ़री नामा कया कोशिशूं कयूं वयूं, माफ़ी नामनि ते रुगो दस्तख़त करण जे लाइ अलाए केतिरियूं पेशकशूं कयूं वयूं आहिनि। पर हज़रत पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो मां हिन काग़ज़ ते सही करण त परे जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं वेही करे सोचां, हिकिड़े मिंट जे लाइ बि वेही करे सोचां त मूंखे डप थो थिए त मता मुंहिंजे जिस्म में हुसैन जो खून न हुजे।